अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेरे चैनल को सब्सक्राइब करें और ज़रूर करें, मेहरबानी। अब जहाज में बैठने जा रहे हैं इंशाल्लाह, अब दुबई उतरेंगे जाके। और हम जहाज से उतर रहे हैं जैसे वज़ीर आज़म उतरते हैं। है। और इस बस में चढ़ेंगे और इसी बस में चढ़ेंगे। इधर आओ भाई, इधर 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 इधर। रियाज में अल्लाह रोजी में बरकत। तो दोस्तों, हाणे असां दुबई जे रोड रस्तनि में निकिता आहियूं, जेको तव्हांखे बि असां सैर कराईंदासीं, असां पाण बि घुमंदासीं, पूरी दुबई तव्हांखे ॾेखारींदासीं त कीअं घुमिबो आहे ऐं कीअं वेहबो आहे, कीअं उथिबो आहे। ज़रूरु दोस्तों। तीनों दोस्त यहाँ घूम रहे हैं दुबई में। और दुबई ये मरीना, दुबई मरीना है ये, माशाल्लाह देखिए। हाँ से हाँ है बस दुबई है चौथा। असांखे का मां जी दुआ थियल आहे, पोइ जेके प्यार कंदा उन जी थियल आहे न, त असांखे 3 दफ़े वारो बि न वठे। हा सही, दुबई आहे पर दादू थई। वाह वाह, मरीना क्लब, मरीना है मरीना मरीना हाँ। वरीना मुंहिंजी पुफी ज़रीना, उन जो इलाइक़ो अञा अलॻि आहे, हीअ वरी मरीना वरी अलॻि आहे। है असगर खुशो और मैं यहाँ दुबई मरीना में घूम रहे हैं। हाँ वाह, हमारे को अम्मा की दुआ है, आप लोगों की दुआ है, नहीं तो हमको 3 भूलिया तो असांखे 3 दफ़े आना, हमको नहीं लेता, वो दुआ है आप लोगों की। घूम रहे हैं ना इधर, ये हमारा ही गोठ था पुराना, फिर बनी पे झगड़ा हुआ, हमने छोड़ा और इन्होंने आबादी कर दी बस। आओ मजे लो भाई जिंदगी के। ये दोस्त आ गए, हम दोस्त के पास आ गए और ये दोस्त हमारे इधर खड़े हुए हैं और इनसे हम मुलाकात करेंगी। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ये असगर को पुराना मासात मिल गया है जो उनका बिछड़ गया था। ये दुबई मरीना। दुबई जो ख़ूबसूरत बिल्डिंगूं मूंसां गॾु हली रहियूं हुयूं, जीअं समुंड जूं लहरूं, तीअं जहाज़ ते वेठे ॾाढो मज़ो पियो अचे। पर मुंहिंजी भर में ही दुनिया जो वॾे में वॾो व्हील, ऐं उहो बि साइकिल जो व्हील, जेको गुज़री रहियो हुयो, ऐं असां लहरुनि जे मौजनि सां गॾु हलंदा रहियासीं। वाह 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 वाह, वॾी स्पीड हुई असांजे जहाज़ खे। ॾिसो पिया त लहरुनि खे कीअं चीरींदो पियो हले। वाह। इन दौरान असगर खोसे पंहिंजे गाने जी रिकॉर्डिंग बि शुरू कई, जेको गानो हुन जो वॾो मशहूरु थियो दुनिया में। मेरे रक्शे पे चढ़, ओचिते ॿुधी अची वियो त मूं छिड़क भरियो ऐं चश्मो पाइणु शुरू कयो। मां बि पंहिंजे एक्शन में अची वियुसि, पर हू लॻो रहियो ऐं जहाज़ जे पायलट सां बि मस्ती मज़ाक़ कंदो रहियो। असगर हिकिड़ो दिलचस्प माण्हू आहे ऐं प्यारो मंजर, जहाँ पे बहुत मज़ा आ रहा है। क्या बात करें दुबई की, कमाल है। अबे चीखे कर रहे हो, अपना मुल्क छोड़ के इधर आए हो फिर भी चीख रहे हो। अबे इसको भी क्या ऐसे बनाओगे? तो यहाँ पे भी आवाज़ें आ रही है, बासिद बसर ऐसे किस्म की आवाज़ें। दुबई को भी नहीं छोड़ा। जी या हबीब इंत कोई सादा दुबई मरीना आना एंजॉय दहीन हदफी पोर्ट। दोस्तों, दुबई का जो मज़ा है, आप बुर्ज खलीफा पहुंच गए, ऐसे समझो कि आप दुबई आप लोगों ने देख ली। ये है दुबई का नज़ारा, ये ख़ास करके जो बुर्ज खलीफा है। और यहाँ पर हमारे दोस्त असगर खोसो भी यहाँ मौजूद है, माशाल्लाह। ये भी अफ्रीकों से कम नहीं है, ये देख रहे हैं, ये भी हमारा टावर बना हुआ है इधर। तो ये मौजूद है दोस्त। और ये सुराब जो है, ये भी माशाल्लाह, ये भी लग रहा है कोई अफ्रीका की आया है, कोई शहजादा कोई। और हमारे ये सारे दोस्त इधर खड़े हुए। तो बुर्ज खलीफा आप लोगों ने दिखा लिया, समझो पूरी दुबई हो गई। हाँ सही है भाई। हाँ, बुर्ज खलीफा आए मेन मसलो नहीं हो, ये लगा टावर लगा। हम इस वक्त मौजूद हैं बुर्ज खलीफा पर। है कोई अरब ना मेरा बाप होता तो आज इस बुर्ज खलीफा पर मैं चढ़ जाता। बस माफ़ी मुश्किल अबू याना मिस्कीन, माफ़ी माए
अबूया عربي أنا في أجبي ما في مشكلة كيف الحال دين هذا نفر موجود كلورو صاحب ما في مشكلة طيب شكرا يا أبويا أيوة أنا مشكل ما في مشكلة أنا في الدهين هذا شفته كله دبي أنا تعبان دهين هذا في غدا كمان ثاكن ليش يجي طبعا انت زين هذا أيوة أيوة ما في مشكلة أنا في صورة هذا في وجه كويس بعدين في تعبان مشكل أيوة हीअ आहे दोस्तो बुर्ज ख़लीफ़ा ऐं मां इंजॉय करे रहियो आहियां दुबई वञण खां पहिरियां पाकिस्तान एयरपोर्ट ते पहिरियों असांजो फ़ोटो यादगार रहियो। परफ्यूम जी मूंखे वॾी ज़रूरत हुई। असगर जी खयमि त असगर ॿिले वांगुरु ॾिसणु लॻो। दुबई जी चांहि ॾाढी मशहूरु हुई। 2-3 नाला हुया काफ़िली कुइयो जंहिंमें वेठा आहियूं। दुबई में चाइना जी मशहूरु मार्केट ड्रैगन मॉल जंहिंमें असां बि ख़रीदारी कई। दुबई में जंहिं होटल में असांजी रिहाइश रखी वई शफ़ी फ़क़ीर अॻु बि ई उते मौजूदु हो। दुबई जो बारबेक्यू टू नाइट जंहिंमें सजाद सुहाग सां गॾिजी मानी खाधीसीं। उस्ताद शफ़ी फ़क़ीर पंहिंजे ढोलक नवाज़ सां गॾु हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में वेठल आहे। अदो शायान असांखे शारजा वठी वियो ऐं दोस्तनि सां मुलाक़ातूं करायूं। हीअ आहे सोराब सुमरे जो भाउ महराब सुमरो जेको दुबई में हूंदो। दुबई जे प्रोग्राम में सिंध जो वॾो ॾाहो जामी चांडियो साहब बि मौजूदु हो। हीअ शारजा जा दोस्त आहिनि जेके महिनत मज़दूरी कंदा आहिनि स्क्रैप जे कम में। हीअ जोक वारे साईं साहिबनि करीमनि जो फ़र्ज़ंद आहे जेको दुबई में रिहाइश पज़ीर आहे। मरीना जी राति जो ख़ूबसूरत मंज़र बिल्डिंगूं ॾिसो था कीअं चमकी रहियूं आहिनि। ईअं लॻे थो ॼण पोयां को पोस्टर आहे पर हक़ीक़त में इहे बिल्डिंगूं आहिनि। कोट जो सैर सैफ लोहार ऐं शौकत सरकी करायो। वाह वाह। दुबई मॉल में लॻल ही दिलशेब दिलि खे मोहींदड़ मंज़र हो। हिन फ़ोटो में अलाए छो असांजी मुंडियूं ग़ाइबु थी वियूं आहिनि पर आहियूं दुबई मॉल में ई। दुबई मॉल जो चकर असांखे हिन कलोड़े साहब करायो। सजा सुहाग बि गॾु हो। हाल में एतिरी तादाद में सिंधी ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। प्रोग्राम कंदे ॾाढो मज़ो आयो। हिन प्रोग्राम में अरब शहज़ादो बि आयो बू अब्दुल्ला जंहिंखे ॾाढो मज़ो आयो प्रोग्राम। हाणे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जो बटण ज़रूरु दॿायो। अली गुल मल्ला सोराब सुमरो।